अस्सलाम वालेकुम। मैं मंसिर में टूर बाबा आला मौजूद ओलिया इकराम पान नंबर 6 ॻाल्हि कंद शाब तर्तीब जो नंढपण आम ॿारनि वांगुरु कोन गुज़रियो। हू मुंड खां ई अलॻि शख़्सियत जो मालिक हो। पाण अकेलो रहणु ऐं अकेलो घुमण खे वधीक पसंदि कंदो हो। हर वक़्तु कुझु न कुझु सोचींदो रहंदो हो। दिलि चवंदी हुयसि त ॻोठ में मिटनि माइटनि सां रहंदो हो। दिलि चवंदी हुयसि त झंग में अकेलो वञी गारणु लॻंदो हो। अक्सर कंहिं न कंहिं सोच में ॿुॾल रहंदो हो। मिर्ज़ा कलीज बेग अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ में लिखे थो त हिकिड़े भेरे जी ॻाल्हि कनि था त ॿियनि ॿारनि सां लिक छिप में लिको ॾे, पोइ वञी कंहिं वण जे थुड़ में लिकी वेही रहियो। उते को अहिड़ो पूर पइजी वियुसि जो रांदि विसरी वियसि। पोइ उहे सभई छोकिरा रांदि करे हलिया विया। कंहिं बि हिन जी यादगिरी न कई। उते हू 3 ॾींहं बराबरि लिकियो वेठो, पर के चवनि था त 9 ॾींहं लिको वेठो। पोइ पिणसि ॻोल्हा कई। पोइ जॾहिं पोइ भेरे उन वण धारे आयो तॾहिं हू ॿूहर मां कपिड़नि जे कुंड लड़कंदे ॾिठाई। जा हवा जे लॻण जे करे वारीअ सां लथिजी वई हुई। यकदमि सही कयाई त मुंहिंजो पुटु इते ई आहे ऐं हीअ बि पकटियसि त पूरजी उते मरी वियो आहे। तॾहिं हिन तरह चवणु लॻो, लॻी लॻी वाह विया अंगड़ा ढकिजे। शाह तर्तीब जे कन ते जॾहिं आवाज़ु पियो तॾहिं छिड़कु भरे उथियो ऐं जवाब में चवणु लॻो त पई खणे पसा पसर कारणु तिरीअ जे। शाह साहिब जे वालिद सैयद हबीब शाह खे अची ख़्यालु थियो त पुट खे तइलीम ॾियारियां। सो खेसि मियां नूर मोहम्मद भट्टी वारे दीनी तइलीम हासिलु करण लाइ विहारियाई। मियां साहिब जॾहिं बिस्मिल्लाह करे शुरूआति कई त चयाई पढ़ अलफ़, त हिकदमि चयाई अलफ़ अलफ़। मियां साहिब वरी चयसि त पढ़ बे, त शाह तर्तीब फरमायो अलफ़ खां पोइ ॿियो कुझु बि नाहे। मियां साहिब तमामु घणो ज़ोर भरसि, पर शाह साहिब इहो ई जवाबु ॾींदो रहियो। आख़िर तंग थी पिणसि सैयद हबीब वटि आयो। शाह हबीब इहा समूरी माजरा ॿुधी सम्झी वियो त संदसि पुटु कंहिं मणिया वारो आहे। सो खेसि भाकुर पाए चवणु लॻो त ए अबा तूं हक़ ते आहीं, पर ज़माने में सबक़ु ॾियण जो इहो ई तरीक़ो आहे। इहो ई सबबु आहे जो के लेखक शाह साहिब खे उमी यानी अणपढ़ियल सम्झंदा आहिनि। अहिड़े नमूने शाह साहिब जो नंढपण गुज़रियो ऐं जवानीअ जे हद में पेर पाताईं। शाह साहिब जे ज़िंदगीअ में संदसि जवानीअ वारा ॾींहं ऐं मुनफ़रद ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़ बि गुज़रिया। जवानीअ में शाह साहिब सैर सफ़र जो कोॾियो रहियो। उन खां अलावा बि संदसि जवानीअ में केतिरियूं ॻाल्हियूं पेश आयूं जेके शाह साहिब जे ज़िंदगीअ में तमामु घणा असर अंदाज़ थियूं। ॻाल्हि था कनि त उन ज़माने में शाह लतीफ़ जो घराणो कोटड़ी मिर्ज़ा मुग़ल बेग में रहंदो हो। इहो मिर्ज़ा अरहून घराणे मां हो ऐं वॾो माण्हू लिखियो वेंदो हो। मिर्ज़ा ऐं संदसि ख़ानदान शाह लतीफ़ जे वालिद शाह हबीब जो वॾो मुतक़दो हो। जॾहिं बि मथनि खां तकलीफ़ या को ॾुख वग़ैरह ईंदो हो या संदसि घर में को बीमार थी पवंदो त दुआ ऐं साॻे धागे जे लाइ शाह हबीब खे घुराईंदा हुआ। हिकु भेरे छा थियो जो मिर्ज़ा मुग़ल बेग जी न्याणी सैयदा बेगम बीमार थी पई। दस्तूर मुताबिक़ मिर्ज़ा मुग़ल बेग शाह हबीब ॾांहुं माण्हू मोकिलियो त दुआ लाइ वठी अचोसि। इतफ़ाक़ सां उन्हनि ॾींहंनि शाह हबीब जी पंहिंजी तबियत ख़राबु हुई। उन करे हिन पंहिंजे नौजवान पुटु शाह लतीफ़ खे हवेलीअ ॾियां मोकिलियो। शाह लतीफ़ जॾहिं उते पहुतो त खेसि मुग़ल बीबीअ जे कमरे में वठी आया। मुग़ल जीअं त पर्दे जा तमामु घणा पाबंद हुआ, उन करे मुग़ल बीबीअ खे खट ते कपिड़े में वेढ़े सेड़े सन्हे पर्दे जे अंदरां विहारियो हुअऊं। जंहिं वक़्तु शाह साहिब खट जे भरिसां पहुतो त छोकिरीअ जी हिकु चीच कढी दुआ लाइ चयाऊंसि। मोहतरम ग़ुलाम अहमद शाहवाणी शाह जो रिसालो में लिखे थो त छोकिरीअ खे वेढ़े सेड़े खणी विहारियाऊं जीअं शाह खे छोकिरीअ जे आङुर फीणे विझण लाइ हथ में मिले। तीअं इश्क ॼिभूं ॾियणु लॻो। शाह उमालक छोकिरीअ जे अकनि छकनि थी चवणु लॻो, जंहिंजी आङुर सैयद हथ में तंहिंखे लहर न को लोॾो।
इहो ॿुधी मिर्ज़ा मुग़ल खे तमामु घणी कावड़ आई, पर जीअं त शाह लतीफ़ शाह हबीब जो फर्ज़ंदो ऐं ॿियो त संदसि तॾे ते आयो ऐं टियों बदनामीअ जो ख़ौफ़ जे करे सब्र करे शाह साहिब खे रवानो कयाई, पर संदसि दिलि में सैयदनि लाइ बुग़्ज़ ऐं कीनू वेही वियो। ॻाल्हि था कनि त जंहिं वक़्तु मिर्ज़ा मुग़ल बेग जे हवेलीअ में किन फोरू दाख़िल थी धाड़ो हुयो त उन वक़्तु मिर्ज़ा मुग़ल बेग हवेलीअ में मौजूदु कोन हो। जंहिं वक़्तु मिर्ज़ा वापसि आयो खेसि इहा ख़बर पई त फोरन जे कढे पवण लाइ पंहिंजे ख़ानदान जे मर्दनि ऐं ॿियनि खे गॾु करे तयारी करणु लॻो। शाह लतीफ़ बि पाड़े जो ख़्यालु करे पंहिंजे मुरीदनि सां गॾिजी मिर्ज़ा मुग़ल बेग वटि आयो ऐं खेसि चयाईं त असां बि तुंहिंजी वार लाइ तव्हां सां गॾिजी चोरनि सां मुक़ाबले लाइ हलण लाइ आया आहियूं। मिर्ज़ा बेग शाह साहिब सां निहायत बेरुख़ीअ सां पेश आयो। शाह लतीफ़ हुजत पूरी करण लाइ 3 भेरा मिर्ज़ा खे चयो, पर मिर्ज़ा हर दफ़े साॻी रवश इख़्तियार कई। शाह साहिब खे तमामु घणो ॾुख पटो। वापसि थींदे शाह साहिब जे ही बैत चयो, बेग तुंहिंजी बेगी रहंदी कोठड़ीअ में कान, अठ में आसवाह में दिलि मारींदी मान, डल मारींदी मान, अठ में आसवाह में दिलि मारींदी मान। जीअं त शाह साहिब ॾुखायल दिलि सां इहो बैत चयो, तंहिं करे अलाह पाक वटि इहे लफ़्ज़ मक़बूल बणिजी विया ऐं मिर्ज़ा मुग़ल बेग फोरन सां मुक़ाबले में समूरनि मर्दनि समेत मारिजी वियो। बाक़ी संदसि ख़ानदान में हिकु नंढो छोकिरो गोलो वञी बचियो। इहो समूरो वाक़ियो ॾिसी मिर्ज़ा जे ख़ानदान जे औरतुनि सोचियो त साणनि इहा वेढनि शाह लतीफ़ जे पिटण जे करे थी आहे। उन खां अलावा हाणे संदसि ख़ानदान में को मर्द माण्हू को बि कोन बचियो जेको संदन आसरो ऐं वारस बणिजे। उन करे मुग़ल ख़ानदान जे औरतुनि वरी बि सैयदनि जे पनाह में अचण खे पसंदि कयो ऐं शाह साहिब खे चवराए मोकिलियाऊं त जीअं त हिन वक़्तु असांजे ख़ानदान में को बि मर्द कोन बचियो आहे जेको वारस बणिजे। उन करे अवां असांजा वारस बणिजो जो इहो असांजे लाइ ॿिन्ही जहाननि में भलो आहे। शाह लतीफ़ हिन पैगाम ते चङी तरह ग़ौर कयो ऐं आख़िर संदसि पैगाम खे क़बूलु कंदे मिर्ज़ा मुग़ल बेग जे नियाणीअ सां शादी कयाई। इहा ई बीबी हुई जंहिंजे आङुर शाह साहिब पकिड़े फरमायो हो त जंहिंजी आङुर सैयद हथ में तंहिंखे लहर न को लोॾो। उन बीबीअ जो नालो सैयदा बेगम हो, पर खेसि अदब विचां ताजुल मखदूरात करे सॾींदा हुआ। सभई हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त शाह 14 तारीख़ सफ़र मुज़फ़र महीने सन 1105 हिजरी बमुताबिक़ 1752 ईस्वीअ में वफ़ात कयाई। रिवायत आहे त संदन उमिरि हज़रत पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अलीअ जी उमिरि जेतिरी हुई यानी 63 वरिया। संदसि पाक मज़ार भेट ते हिकु अजीब रूह अफ़सा जाइ आहे ऐं संदसि मुक़बरे ते हिकु आलीशान गुंबज़ अॾियल आहे। जैसलमेर जे राजा हिकु नगारनि जी जोड़ी नज़राने तौरु मोकिली सुबुह ऐं शाम जो संदसि दरगाह ते हिकु दिलि खे फ़रहत ॾींदड़ चहचुटो लॻो पियो हूंदो आहे। सैयद जमाल शाह उन वलीअ जो क़ाइम मक़ाम साहिब करामत आहे ऐं संदसि फ़क़ीरनि जे सिलसिले मां केतिरा नामदार ख़लीफ़ा आहिनि।